बरामा ब्रेकिंग न्यूज़ जो पिया खे बराणी में तलस्मिया ख़तरनाक सूरत अख्तियार करे वई हिकु वधीक नींग तलस्मिया वंगे फौत थी पियो फौतियुनि जो अंग वधी 13 थी पियो आहे पर इंतज़ामिया हिन मोज़ी मर्ज़ खे बचाइण लाइ को बि तहरुक न वरितो आहे। अहम ख़बर जेका मथे पहुचायूं पिया बराणी में तलस्मिया ख़तरनाक सूरत अख्तियार करे वई हिकु वधीक नीगर तलस्मिया वगे फौत थी पियो आहे जॾहिं त ईदगाह बराणी शहर में उनजी नमाज़ अदा करण बाद मिटी माउ हवाले कियो वियो। यादि रहे त गुज़िरियल 2 सालनि अंदरि बराणी में तलस्मिया वगे 13 मासूम बाड़ा ज़िंदगी जंग हाराए वेठा आहिनि। फौतनि में उस्मान भुट्टो, इक़बाल, मोहम्मद अली, अब्दुल सुभान ऐं ॿिया शामिल आहिनि। टाइम में 7 बाड़ा हिन मुज़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। ज़िंदगी ऐं मौत जी जंग विड़ी रहिया आहिनि जंहिंजो हिन टाइम ताईं डीसी कश्मीर मुनव्वर मिठियाणी नई कंहिं ॿिए चूंडियल नुमाइंदे सार लथी आहे। अहम ख़बर जेका मते पहुचायूं पिया बराणी में तलस्मिया ख़तरनाक सूरत अख्तियार करे वई आहे हिकु वधीक नींग तलस्मिया वगे फौत थियो आहे।